नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त हफ़्त ज़ुबान शाइर हज़रत सचल सरमद जी दरगाह गुज़िरियल 5 महीने खां लॉकडाउन सबबि बंदि थियल दरगाह खे खोलण लाइ सचल सरमद जमायत पारां अकबर शाहाणी, सिकंदर खिरल, मंठार भट्टी, नानक राम, शौकत घांगरो जी अॻुवाणी में सभई माण्हू रैली कढी दरगाह साम्हूं धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत लॉकडाउन जे सबबि ॼाणायल दरगाह खे केतिरनि ई महीने खां बंदि करे छॾियो, जंहिं सबबि दरगाह ऐं दराज़ा शरीफ़ में मौजूदु कारोबार मुकमल ठप थी वियो। हिननि वधीक चयो सभई माण्हुनि जा दुकान बंदि आहिनि। बेरोज़गार सबबि माण्हू बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त दरगाह खे SOPs तहत खोले ज़ाहिरीन, अक़ीदतमंदनि ऐं कारोबारी तबिके मां बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।